कारसा साने जे शहीदन जी 15वीं वरसी ते गड़ी खुदा बख्श में भी कुरान ख़्वानी जो एहतमाम कियो वियो आहे। पीपी पारां साने जे शहीदन जी ईसाल सवाब लाइ कुरान ख़्वानी जारी आहे। कुरान ख़्वानी बाद शहीदन जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुल निछावर किया वेंदा ऐं दुआऊं घुरियूं वेंदियूं। कारसा साने के 15 साल गुज़री विया। शहीदन जी 15वीं वरसी ते गड़ी खुदा बख्श में भी कुरान ख़्वानी जो एहतमाम कियो वियो आहे। पीपी पारां साने जे शहीदन जी ईसाल सवाब लाइ कुरान ख़्वानी कई पई वञे। कुरान ख़्वानी बाद शहीदन जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुल निछावर किया वेंदा ऐं दुआऊं घुरियूं वेंदियूं। नूर मोहम्मद सुमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो। बिल्कुल पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने तरफां गड़ी खुदा बख्श भुट्टो में जान निसारा ने बेनज़ीर कब्रिस्तान में 20 गुमनाम शहीदन में भुट्टो जी 15वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। पार्टी जा ज़िलई ऐं मक़ामी अॻवान कारसा सां शहीदन जान निसारा ने बेनज़ीर कब्रिस्तान पहुची 20 गुमनाम शहीदन में भुट्टो जे मज़ारुनि ते कुरान ख़्वानी करण बैदि मज़ारुनि ते हाज़िरी भले गुल रखी फातिहा ख़्वानी करण बैदि लंगर तक़सीम कयो। कारसान साने जे शहीदन के भेटा पेश कई। जॾहिं त ॿुधाईंदा हलूं त 18 अक्टूबर 2007 ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जलावतनी ख़त्म करे जॾहिं देह वापसि ॿुधी त कराची में लखे कारकुननि संदन तारीख़ी इस्तक़बाल करण लाइ गॾु थिया। रैली जॾहिं कारसाज़ वटां गुज़री रही हुई त हिक ॿिए पुठियां बि ज़ोरदार बम धमाका कया विया, जंहिंमें केतिराई जानिसारा ने बेनज़ीर पंहिंजी काइद खे बचाइण लाइ अॻिते अची जाननि जा नज़राना ॾेई शहीद थींदा विया। उन्हनि शहीदनि मां 20 अहिड़ा गुमनाम हुआ जिन जी का बि शिनाख्त न पई थिए, जंहिं करे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उन्हनि खे में भुट्टो जो नालो ॾेई गड़ी खुदा बख्श भुट्टो में दफ़नाइण जो ऐलान कयो ऐं उन्हनि शहीदनि जे मड़नि खे गड़ी खुदा बख्श भुट्टो हाणे जान निसारा ने कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जी नूर मोहम्मद 15वीं वरसी मल्हाई पई वञे, केर केर पीपल्स पार्टी जो मक़ामी अॻवान हिते हाज़िर थियो आहे? जी अमीर, जॾहिं त पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने जा जेके अॻवान आहिनि, जंहिंमें खुर्शीद अहमद जूणे जो, एजाज़ लिगारी, सिची नौंतरे जा अॻवान थोरे तालकनि जा उहिदेदार हुआ, जॾहिं त पार्टीअ जी आला क़यादत मां को बि मज़ारुनि ते हाज़िरी भरण लाइ न अची सघियो आहे। नूर मोहम्मद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।